हाँ सखी आवाज नाले असा के अट्टे जा 2-3 किलो दियो मुझा सखी सखी हिन मंडे के ऐं हिन अंधी के आवाज नाले अटो दे जन्नत कमायो सखी। हाँ सखी आवाज नाले बाबा 5 किलो अट्टे आ दे बा साईं आवाज नाले बाबा मंडे के अंधी के दे जन्नत कमायो। साईं डंडो लाया मां मंडो आया साईं अंधी है बेचारी आवाज नाले वाला पैसा ही दे छे कौन थे सपा कौन थे बागी इते भी कौन मिलियो हाँ मुझा मौला अगियो दर असा के खाली न मोटाए जा मुझा मौला मौला साईं हिन मंडे के ऐं हिन निभागी अंधी के एतिरो अटो ॾे जो महीनो असां वेही खाऊं चंडरी तोखे छो वरितो मूंखे पिनणो पए सघे हिकिड़ो दर थई निभागी आवाज करे कुझु मिले चुप्पे बाबा चुप्पे थने अल्लाह आओ सखी अल्लाह जे नाले बाबा मंडे के इन अंधी के दी जन्नत कमायो मुझा मौला अल्लाह जे नाले 5 किलो अटो वा तू तो पाड़े में चोरियों कंदो है न मंडो करे ते वरी ए सखी पुलिस वाला ने सागे मंडो करे छडयो तरे मजबूर थी जावे लोड़ी तो पाड़े में जीण जंजाल करे छडयो है बस वक्त वक्त जी गाल सखी है तरे ता एतरो टरडो थी गलायो था 1 किलो ही दे बाबा सप्पा निभागी घाटे में लगी आ बाबा तू किते दियो सके ओ सखी अल्लाह जनाले बाबा माफ कर न बाबा जे ओसिन कोने अटो चले मां भला कंदई बाबा हलिया अंधी आ सके ओ सखी हड़े वारा मुफ्त में मोटाइन था आ मुझा मौला के भी 1 किलो अटे जो न दिनो आ अरे छोकरा तू हर प्या दे भला अल्लाह जनाले बाबा ये भी न तो दे जड़ो आ मुझा मौला दुआ करते हो अगियो घर था के मिले न तबाह थी दादी तुझे चक्कर चोरियों कयूं थम तो मोके केड़ी के तरे चवाए तो छने चोरियों कर तू चो न न ईमानदारी वाली कमाई खाओ बाबा पिने से ए सजो गोठ पिनिया बाबा के भी लप न दनी सजो गोठ में है आटो मिलो मुके इधर तू हणी आयो मां हणी आयो बाबा साईं सब गूंगो थियो है आओ घणा ॾिनो ए लपड़ी भैया सजो गली पिनी आयो आ अञा चो चोरियूं छॾ मांखे मंडो थियणो पोइ हिन खे अंधी थियणो पियो आहे ओॾा 3 दर हिन असांखे मोटा छॾियो बाबा हाणे छा कयो आखिर पिनी पेट पाणो आ पिनी पेट छो पालियूं चोरियूं करे खाऊं पिया हे साईं मोतबराणी आई अचे थी मां ईमानदारी वारो जेको अटो खाईंदो अरे बाबा ही ईमानदारी आ तू पिनी पे मुखे पे पिनाए पियो भलो कोने त बई जणा वजी कमायो चई बीठिया कमायो आज मुखे हे 5 किलोमीटर को हिकड़े जगह आयो आहे इहा मेहनत कोने छा मिले परे खा अज खादो मिला नहीं पेरी पेट भरे मिलिया न अल्हम्दुलिल्लाह हां ए गुड़ मिलिया न गुड़ मिलिया रात गुड़ खाई बाबा गुड़ मुखे मिलिया थी बाबा हे तो हणी आई हां पाड़ो हणी आयो आ ए गाड़ो मिलियो पोचेलू मला अरे छा ये सुधरू था न पिनी त खारायूं था तो के छा कयूं आऊं त हाणे पिनण कोनी घणई मु अंती थी ताके मोटा हली चोरियूं कयूं अंती थी उता खां निकली ऐसी ताई मोटा चोरियूं हां ता चोरियूं करियो मुखे मंजूर आ ये जलाल वो भी ते दिसंदा हुंदा न त अंधी वरी सुर्खियूं वरी मेकअप हाणे अंधी तू भी अंधी थी अची आ न सुर्खी मेकअप करण जी जरूरत है चयो सबर के मां पिनण दिया ना सुर्खी मेकअप करे मुंह सुर्खी मेकअप कई मुझे अल्लाह साईं मुंह उठाया गॉड ए गिफ्ट मुंह। आ गॉड अल्लाह ओ न करो के बाबा कमायो पाण पर आई तो के मुखे पिनी खाया और बाबा छा कम ए गुड़ मिलिया न तो के गुड़ मिला है हां इन गोठ मेरे को गुड़ी मिला है ए गुड़ सामानी ता खानी बाबा बस भारी भारी तो आता इन नोटे जा सरकारी बोर्ड मुतासरीन वारो राशन तो हले बस ट्रई घर पिनू ये क्यों बिछा बालिया आखिरी दर एकड़ो पियो वो दिसो न हले अरे बाबा आए को सखी असा के तेज पिनी गूंगो ही अब्बा होते हो सो गूंगो ही कर
आओ सके सके आवाज नाले पीऊ हाय गुड गुड हेड़ो गोठे जो हिकिड़ो जेको किलो बि अटे रुगो गुड़ न बाबा हाणे हलो जा माल पियो आहे भाउ हल बाबा हल हल एॾो छा जे राति जो इहो सोचो मिट्टी खाईंदासीं हल